नादरीन ब्रेकिंग न्यूज़ तव्हां सां शेयर कंदा हलूं त नबीसर थर जे हिलाल स्कूल में कोरोना वैक्सीन जो ॿियो मरहलो शुरू। 12 साल खां वॾी उमिरि वारनि ॿारनि खे वैक्सीन जो ॿियो डोज़ लॻायो वियो। इन ख़बर जा वधीक तफ़सील वठण जे लाइ असां टेलीफोन लाइन ते राब्तो कयो आहे पंहिंजी सिंध जे रिपोर्टर शमन सिराज समेजो खां। जी शमन, छा अपडेट आहिनि? जी बिल्कुलु, तव्हांखे ॿुधाईंदो हलां त नबीसर थर जे हिलाल स्कूल में कोरोना वायरस वैक्सीन जो ॿियो डोज़ लॻाइण लाइ BHU नबीसर थर जी टीम हिलाल स्कूल में पहुती आहे, जिते 12 सालनि खां वॾनि ॼमार वारनि ॿारनि जी ॿियो डोज़ जेको आहे सो उनखे लॻायो पियो वञे। उन मौक़े ते वैक्सीनेटर जो चवणु हो त हीअ कोरोना वायरस वैक्सीन जो ॿियो डोज़ आहे जेको हिननि ॿारनि खे लॻायो पियो वञे। शमन, वॾी महिरबानी तव्हांजी। हालात के कदमों में कलंदर नहीं गिरता, टूटा हुआ सितारा जमीन पर नहीं गिरता, गिरते हैं बड़े शौक से समुंदर में कई दरिया, लेकिन किसी दरिया में समुंदर दुनिया में कह फवारो